फरीदाबाद में ख़बर ॾींदा हलो त फरीदाबाद लॻ ॻोठ हमज़ो चांडियो में चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में तकरार वारो मामलो। PPMPA नवाब बुरहान खान चांडियो SSP दादू सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ नोटिस वरितो। फरीदाबाद SHO अब्दुल क़यूम खोसो पुलिस नफ़री साण करे मुतासिर ख़ानदान अफ़साना चांडियो वटि पहुतो। तकरार हलंदड़ बाबति ख़ानदान खां तफ़सील मालूम कया। मुतासिर ख़ानदान अफ़साना चांडियो शमशाद चांडियो खे SHO फरीदाबाद मथे ते शफ़क़त जो हथ रखी ख़ातिरी कराईंदे चयो त मुखालिफ़ धुर केतिरी बि बाअसर छो न हुजे, कानून खां केर बि मथां न आहे। मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त तव्हांजो तहफ़ुज़ करणु, तव्हांजो तहफ़ुज़ कंदुसि ऐं बीठल फ़सुल लाइ बि ज़िम्मेवार आहियां। तव्हां पंहिंजो कमकार कयो ऐं फ़सुल खणो, पुलिस तव्हांजो तहफ़ुज़ कंदी। हिन वधीक चयो त इज़्ज़त ज़िलत अल्लाह जे हथ में आहे, तव्हांखे केर बि कुझु नथो करे सघे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।